बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ अरशद अली आहियां ऐं तव्हां मुंहिंजो चैनल अरशद अली ॾिसी रहिया आहियो। सभिनी दोस्तनि खे भली कार दोस्तों, जिते हूंदव ख़ुशि हूंदव, आबाद हूंदव दोस्तों अख़लाक़ हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंसां इंसान दुश्मन खे बि दोस्त बणाए सघे थो। दोस्तों इज़त सां मिलणु, इज़त सां ॻाल्हाइणु इंसान जी निशानी आहे। दोस्तों जंहिंजी दिलि साफ़ ऐं नियत पाक हुजे उनखे मुख़ालिफ़ ऐं मुनाफ़िक़ कुझु बि नथा करे सघनि। दोस्तों अॼु जे हिन दौर में सचो अॼु जे हिन दौर में ग़ैरतमंद उहो इंसानु आहे जेको कंहिंजी बि ग़ुलामी ऐं चमचागिरी नथो करे ऐं उन जा अक्सर दुश्मन बि पंहिंजा ई थींदा आहिनि। दोस्तों दिलि जे सचे ऐं मुख़लिस माण्हू खे हमेशह चालाक माण्हू इस्तेमालु कंदा आहिनि। दोस्तों कंहिंसां बि चङाई करण खां पहिरियां पंहिंजी दिलि मंझां बुराई ऐं लालच कढी छॾियो। अकेला जीअण सिखो। एहसास मोहबत पंहिंजा पाणे एहसास मोहबत पंहिंजा पाणे ज़बानी अल्फाज़ आहिनि। दोस्तों माण्हुनि जूं दिलियूं ऐं नियतूं लालच जे आख़िरी स्टेज ते आहिनि। जॾहिं को दिलि ॾुखाए त हमेशह चुप रहणु घुरिजे, छो त जंहिंखे असां जवाबु न ॾींदासीं उनखे वक़्तु ज़रूरु जवाबु ॾींदो। दोस्तों जेके माण्हू ख़ुदा जी इबादत कंदा आहिनि ऐं मख़लूक़ ख़ल्क़े ख़ुदा जी ख़िदमत नाहिनि कंदा, उहे ख़ुदा परस्त न बल्कि मतिलब परस्त हूंदा आहिनि। दोस्तों उम्मीद त उन चीज़ जूं कुझु ॻाल्हियूं तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हूंदियूं। अगरि दोस्तों मुंहिंजूं ॻाल्हियूं तव्हांखे पसंदि आई हुजनि त महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे लाइक सब्सक्राइब कयो दोस्तों, जीअं त ईंदड़ जेके बि मुंहिंजा वीडियोज़ आहिनि उहे तव्हां ताईं बासानी सां पुॼी वञनि।